जी बिल्कुल, थधि में इज़ाफ़ो थींदे ही जेको ड्राई फ्रूट है उन जी ख़रीदो फ़रोख्त में भी इज़ाफ़ो थींदो आहे। पर हिन भेरे जेको ड्राई फ्रूट है उन जी ख़रीदारी में असांखे इज़ाफ़ो तमामु घटि नज़र थो अचे। बदकिस्मती सां असीं चई सघूं था त हुकूमत जेको आहे उन जी महांगाई में जेको आहे ज़ाब्तो न आणण करे गरीब माण्हू जेके आहिनि उहे ड्राई फ्रूट ख़रीद करण खां जेके आहिनि उहे परेशान थी विया आहिनि। मुंहिंजो कैमरामैन नसीबुद्दीन तव्हांखे हीअं ॾेखारे सघे थो त दुकान ते माण्हू जेके आहिनि उहे ड्राई फ्रूट जा ख़रीद करनि पिया, त ख़रीद कनि बि था त एतिरी मिक़दार में ख़रीद कनि था जो माना कंहिं खाते में बि उहा नथी अचे। पाउ खां अधु पाउ का बि शइ वठंदा आहियूं। इन जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हायो त उहे चवनि था त एतिरी महांगाई आहे जो असां ड्राई फ्रूट जेको आहे उहो ख़रीद करण खां बजाए असां सिर्फ़ु रेट पुछूं था त असांजो जेको आहे उहो हाँ ॾाढिजी वञे थो, छो त एतिरा महांगा रेट आहिनि जो असां जेको ड्राई फ्रूट आहे उहो ख़रीद नथा करे सघूं। जॾहिं ॿिए पासे दुकानदारनि जो चवणु आहे त जॾहिं अॻे सियारो ईंदो त सियारे में धंधुनि जेका दुकान आहे उन मां तमामु घणो जेको आहे उहो ड्राई फ्रूट विकामंदो, माण्हू ईंदा हुआ किलोनि जे हिसाब सां हितां ख़रीद करे वेंदा। पर उहे दुकानदार बि चवनि था त हींअर जेको आहे तमामु घणो घटि विकिरे में इज़ाफ़ो थियो आहे ऐं उन खां अलावा जेके आहिनि उहे माण्हू अचनि था सिर्फ़ु रेट पुछी वञनि था। त हिननि दुकानदारनि ऐं जेको ख़रीदार आहिनि जेके शहरी आहिनि उन्हनि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त महांगाई ते ज़ाब्तो आणे खेनि रिलीफ फ़राहम कयो वञे। जी।